मक्तल ड्रामे जी जेका नेक्स्ट एपिसोड अचण वारी आहे दोस्तों, उन में तव्हां ॾिसंदो जेको मरियम आहे उहो सरमन सां भॼण जी कोशिशि कंदी राति जे टाइम, ऐं नौकराणीअ खे चवंदी तूं मुंहिंजी जॻह ते सुम्ही पओ, मां हितां निकिरी वञा, पोइ तूं भली उथी वञिजां। अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको सरमंद जेको आहे उहो वठणु ईंदो इन खे मरियम खे, लेकिन उन खां पहिरियां जेकी मरियम जो भाउ आहे उन खे शक पइजी चुको आहे। छाजे करे उन ॾिठो मरियम खे हू फ़ोन ते ॻाल्हाए रही हुई ऐं उन खे पूरो शक आहे थी कंहिं सां ॻाल्हाए थी। उहो ॾिसी वठंदो, उहो मरियम खे हितां भॼणु न ॾींदो ऐं अहिड़े हिसाब सां मरियम पकड़िजी पवंदी ऐं मरियम सां जेको आहे बुरो ॻाल्हायो वेंदो ऐं इहो ई चवंदो उनजो भाउ असां ग़लति लाइ मरी सघूं था, मारे बि सघूं था कंहिंखे। बहरहाल मरियम जॾहिं इहो क़दम खणण खां बची वेंदी ऐं जॾहिं उनजे भाउ खे ख़बर पवंदी त जंहिंसां हीअ वञे थी उहो सरमंद आहे, त पोइ उन जे लाइ बि मुसीबतूं शुरू थींदियूं। लेकिन हिते हिकिड़ो मसइलो आहे दोस्तों, असल में मरियम सां जेको कॉलेज में ही गॾु पढ़ंदा सरमंद ऐं इन सां जेको अॻिते हली हिकिड़ो नओं मतिलबु हिकु जॾहिं हमल ज़ाहिर थींदो पोइ त अञा वधीक कमु ख़राबु थींदो। तॾहिं मरियम भॼ में लॻी पई आहे त मां सरमंद सां हितां निकिरी वञा, सुभाणे हिकु न ॿिए ॾींहुं इहा ॻाल्हि ज़ाहिर थींदी त इन खे हमल आहे, लेकिन इहो अॻिते हली जेको आहे इन लाइ मुसीबत बणिबो। बहरहाल दोस्तों तव्हांखे इहो मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहियां थो, मक्तल ड्रामो तव्हांखे केतिरो वणियो या न वणियो, इहो कमेंट में तव्हां यस नो करे सघो था, जवाबु पंहिंजो ॾेई सघो था। अगरि तव्हांखे ड्रामो मक्तल जो रिव्यू रिएक्शन सभ खां पहिरियां अपडेट खपे, जे तव्हांखे वणे थो त पोइ असांखे कमेंट बॉक्स में जवाबु ॾिजो त अॻिते इन्हनि जा रिव्यू कंदासीं असां ऐं इन जो अपडेटियूं ॾींदासीं। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेतिरो तकरार ड्रामो माण्हुनि खे वणे थो ओतिरो मक्तल ड्रामो न वणियो ऐं व्यूज़ ॾिसी करे असां सम्झी वियासीं। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।